नौशर फ़िरोज़ जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी जी क़बर कुशाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत जे SSP खे हिदायत कंदे चयो आहे त शाम ताईं इरफान लगारी जी क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वञे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी जे भाउ क़ुर्बान लगारी जी दरख़्वास्त ते हुकुम ॾिनो आहे। लेटर में हुकुम ॾिनो वियो आहे त इरफान लगारी जा वारिस जेकॾहिं पोस्टमार्टम कराइणु चाहिनि त उहो बि करायो वञे। ख़बर शामिल करे रहिया आहिनि नौशर फ़िरोज़ जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी जी क़बर कुशाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत SSP खे हिदायत कंदे चयो आहे त शाम ताईं इरफान लगारी जी क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वञे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी जे भाउ क़ुर्बान लगारी जी दरख़्वास्त ते हुकुम ॾिनो वियो आहे। लेटर में हुकुम ॾिनो वियो आहे त इरफान लगारी जा वारिस जेकॾहिं पोस्टमार्टम करणु चाहिनि त उहो बि करायो वञे। नौशर फ़िरोज़ जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारीअ क़बर कुशाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत SSP खे हिदायत कंदे चयो आहे त शाम ताईं इरफान लगारी जी क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वञे। वकील नूर मोहम्मद तुनियो जो चवणु आहे त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी जे भाउ क़ुर्बान लगारी जी दरख़्वास्त ते हुकुम ॾिनो वियो आहे। हुकुम में चयो वियो आहे त इरफान लगारी जा वारिस जेकॾहिं पोस्टमार्टम कराइणु चाहिनि त उहो बि करायो वञे। नौशर फ़िरोज़ जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी क़बर कुशाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत SSP खे हिदायत कंदे चयो आहे त शाम ताईं इरफान लगारी जी क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वञे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी जे भाउ क़ुर्बान लगारी जी दरख़्वास्त ते हुकुम ॾिनो आहे। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त इरफान लगारी जा वारिस जेकॾहिं पोस्टमार्टम कराइणु चाहिनि त उहो बि करायो वञे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे नौशर फ़िरोज़ मां ज़ाहिद राजपर। जी ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? सेशन जज नौशर फ़िरोज़ बि अॼु नदीम बज़र काज़ी जेको आहे हुकुम जारी कयो आहे। क़बर कुशाई जो शहीद इरफान जेको आहे लगारी जे क़बर कुशाई हुकुम जारी थी वियो आहे, जंहिं बाबति जेको वकील आहे नूर मोहम्मद तुनियो उन तफ़सील ॿुधाईंदे ॿुधायो त जेको आहे अदालत अहिड़ो हुकुम जारी कयो आहे। अदालत इहो SSP नौशर फ़िरोज़ खे डायरेक्शन ॾिनी आहे त शहीद इरफान जेको आहे लगारी जो क़बर कुशाई वारसनि वकील ऐं जेको आहे मजिस्ट्रेट जी मौजूदगीअ में कई वञे ऐं लाश जेको आहे वारसनि हवाले कयो वञे। ऐं जेकॾहिं वारस चाहिनि त शहीद जो पोस्टमार्टम पिणु करायो वञे ऐं सॼी जेका सुरताल आहे उहो वारसनि खे एतमाद में वठी ऐं उन्हनि जे चवण मुताबिक़ कई वञे। उन सिलसिले में अहिड़ो हुकुम जारी थी वियो आहे, जंहिं वक़्तु शाम जेको आहे क़बर कुशाई जो अमकान आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ाहिद राज पर तफ़सील ॾियण लाइ। नौशर फ़िरोज़ मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त नौशर फ़िरोज़ जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी क़बर कुशाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत SSP खे हिदायत कंदे चयो आहे त शाम ताईं इरफान लगारीअ जी क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वञे। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त इरफान लगारी जा वारिस जेकॾहिं पोस्टमार्टम कराइणु चाहिनि त उहो बि करायो वञे। नौशर फ़िरोज़ जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारीअ क़बर कुशाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत SSP खे हिदायत कंदे चयो आहे त शाम ताईं इरफान लगारीअ जी क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वञे। वकील नूर मोहम्मद तुनियो जो चवणु आहे त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इरफान लगारी जे भाउ क़ुर्बान लगारी जी दरख़्वास्त ते हुकुम ॾिनो आहे। अदालत पंहिंजे हुकुम ते चयो आहे त इरफान लगारी जा वारिस जेकॾहिं पोस्टमार्टम करणु चाहिनि त उहो बि करायो वञे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे मोरो मां वहीद मस्तोई। जी वहीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज शहीद इरफान लगारी जी क़बर कुशाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। लगारी दरख़्वास्त वकील नूर मोहम्मद तुनियो जी मार्फत दाख़िल कराई, जंहिं ॼाणायो त मज़कूर जेको शहीद इरफान लगारी जो लाश असांखे हैदराबाद मां फसियो वियो ऐं बाद में हिते हाणे जेको आहे लाश जेको आहे दफ़नायो वियो आहे, जंहिं ते जेको आहे अदालत सगोरी शाम ताईं क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले करण जो हुकुम जारी कयो आहे। जंहिं ते SSP नौशर बोध, डिप्टी कमिश्नर नौशर बोध, असिस्टेंट कमिश्नर खे जेको पिणु जेको आहे इहो जेको हुकुम कयो आहे त शाम ताईं फर्स्ट सिविल जज मोरो जी निगरानी में ई लाश जी क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वियो, जंहिं बाद जेको आहे लाश वारस जेके आहिनि पंहिंजे मज़हबी जेके रस्मूं आहिनि उन अदा करण बैदि जेको आहे उहो पंहिंजी मर्ज़ी मूजिबि पंहिंजे आबाणे कब्रिस्तान में जेको आहे दफ़नाए सघंदा। इन में इहो बि वाज़े तौर ते ॼाणायो वियो आहे त जेकॾहिं वारस जेकॾहिं चाहिनि त हू जेको आहे पोस्टमार्टम कराए सघनि था। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त लाश जेको आहे उहो हैदराबाद में पोस्टमार्टम कयो वियो, पर रिपोर्ट जेका हिन वक़्तु ताईं जेका वारसनि खे आहे उहा न मिली आहे। हिन वक़्तु ही जेको आहे दरख़्वास्त ते जेको हुकुमनामो जारी कयो वियो आहे, जंहिंजो लेटर पिणु कोर्ट मां जारी थियो आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी वहीद मस्तोई तफ़सील ॾियण लाइ। मौजूद GSN साथियों
शहीद इरफान लगारीअ जी क़बर कुशाईअ जो ऑर्डर सेशन जज जनाब बदर काज़ी साहब जिन नदीम बदर काज़ी साहब जिन कयो आहे ऐं अॼु शाम ताईं उन में डायरेक्शन ॾिनी वई आहे SSP खे त उन्हनि जे वारसनि खे यकीनी तहफ़ुज़ खे बणाईंदे ऐं लाश केयरफुली जेको आहे उनखे इहा डायरेक्शन ॾिनी वई आहे त पाबंद हूंदो त लाश जेकॾहिं वारस उन जी पोस्टमार्टम कराइणु चाहिनि था त उहा पोस्टमार्टम कई वेंदी। असां क़बर कुशाई जी एप्लीकेशन जेका शहीद जे भाउ क़ुर्बान अलीअ ॾिनी उन ते जनाब सेशन जज आर्डर कयो आहे ऐं अॼु शाम उहा क़बर कुशाई जेकी आहे यकीनी बणाई वेंदी। उन में सिविल जज मोरो जेको आहे उहो क़बर कुशाई जी मॉनिटरिंग कंदो ऐं उन जे निगरानीअ में उहा क़बर कुशाई कई वेंदी ऐं सॼी सिंध जे लाइ इहो इतलाउ आहे ऐं उन खां पोइ उन शहीद जे लाश खे अबाणे क़ब्रिस्तान में इज़त ऐं एतिराम सां जेको आहे सो दफ़नायो।